नाज़रीन, नंढड़ो कद ऐं नंढड़ा हथ बि पोरियो करे दुनिया जहान जो कारोबार हलाइनि था। सांगड़ ज़िले जे इलाइक़े पीरोमल वेझो ख़ैर मोहम्मद चांडियो वासी नंढे कद वारो 40 वरनि जो ख़ान चांडियो पोरियो करे घर जो ख़र्चो हलाए थो। संदसि ज़िंदगी बाबति ॾिसूं था एडी कुंबर। नंढड़ा हथ भी मज़दूरी करे दुनिया जहान जो कारवार हलाइनि था। असांजो मुआशरो ऐं समाज नंढे कद वारे खे अजीब ऐं ग़रीब नज़रनि सां ॾिसंदो आहे ऐं खेनि मुख़्तलिफ़ नालनि सां बि सॾींदो आहे। कोडू, छोटू वग़ैरह शामिल आहिनि। पेरूमल ॻोठ ख़ैर मोहम्मद चांडियो जो रहवासी 40 साला ख़ान चांडियो कद 2.5 फुट ऐं कम पंहिंजे कद ऐं बुत खां बि मथे करे थो। ख़ान चांडियो जिस्मानी तरह त ॿियनि जी भेट में नंढो आहे, पर पंहिंजे कुटुंब जो सहारो आहे। ख़ान डेकोरेशन जे दुकान ते मेहनत मज़दूरी करे थो, जंहिंसां संदसि घर जो चुल्ह ॿरे थो। कम दौरान हिन खे मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रणो पवंदो आहे ऐं किथे किथे कुर्सी जो सहारो बि वठे थो। हिन नंढे कद वारे शख़्स ख़ान चांडियो ग़ुर्बत सबबि कंहिं ॾुख ॾिठा। पेट जी बुख जाइण लाइ होटलनि ऐं मिठाई जे दुकाननि ते बि पोरियो कयो। हाणे संदसि ख़्वाहिश आहे त शादी कयां, पर जोड़ नथो मिले। पहिरियां होटल ते मज़दूरी कयमि पिए, पोइ वरी आयसि मिठाई ते, उते मज़दूरी कयमि। आख़िरी अचई दुकान बीठो आहे, अचे इन ते मज़दूरी कयां पियो। 15,000 महीनो आहे। हिते प्लेटूं बि थोरी धोईंदो आहियां ऐं कालीन बि सिबंदो आहियां ऐं बाक़ी नंढे ॿार जो कोडू चवंदा आहिनि त पोइ उन खां नंढनि खां मुंहिंजो प्यारु थी वेंदो आहे, मोहबत थी वेंदी आहे। पोइ उन्हनि खे कुर्ब ॾींदो आहियां। हाणे शादी मुंहिंजी ख़्वाहिश करणी आहे, जी जोड़ मिले कोन थो, अञा लभे कोन थो। हुकूमत खे घुर्जे त जिस्मानी तरह मज़ूर माण्हुनि लाइ फैक्ट्रियुनि, कारखाननि ऐं नौकरियुनि में मख़सूस कोटा मुक़ररु करे रोज़गार सां लॻायो वञे ऐं बीमारियुनि जी सूरत में माली सहायता कई वञे त जीअं ही सुखी ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन ख़ाकी योश मोहम्मद सां गॾु एडी कुंबर, आवाज़ TV, सांगड़।